कोडिजीअ में ॻोठाणनि पारां 2 नौजवाननि खे आज़ाद कराइण लाइ एहतिजाज कयो वियो। ॻोठ बलाड़ो जे रहवासियनि अला वदायो राजड़, जनसार गुल, फ़कीर ऐं ॿियनि ॿुधायो त ख़ान मोहम्मद ऐं वली मोहम्मद राजड़ खे कोडिजी पुलिस सेशन कोर्ट खैरपुर मां हाज़िरी त वापसी ते बिना जवाज़ खंबे गुम करे छॾियो आहे। ख़ान मोहम्मद ऐं वली मोहम्मद उतां हाज़िरी भरे निकिता त ॿाहिरि गाॾी बीठी पुलिस जी उन खे खणी विया। हाणे कंहिं बि थाणे ते ज़ाहिर न आहिनि। महिरबानी करे एसी अर्ज़ु था कयूं त ज़ाहिर थी किथे कूड़े मुक़ाबले में या किथे मारिजी न वञनि, किथे बि असांखे ॾस नथो मिले। हुननि चयो त पुलिस पारां खंबे गुम कयल ख़ान मोहम्मद ऐं वली मोहम्मद राजड़ मथां पुराणा सियासी केस आहिनि, जन जी कोर्ट सगोरी मां संदन ज़मानत पिण थियल आहे। न उन्हनि जे मथां का NC आहे, न को FR आहे, कोई बि हुननि जे मथां को न आहे, न भाॻियो आहे। कूड़ा केस आहिनि हुननि जे मथां जेके बि कया वञनि। ॻोठाणनि वसवारनि खां अपील कई त फौरी तौर ते नोटिस वठी बेगुनाह खंबे गुम कयल नौजवाननि खे आज़ाद करायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।